इंसान जो बहितरीन साथी उन जी सिहत आहे। अगर उन जो साथ न रहे तो इंसान हर रिश्ते लाइ ॿार बणिजी वेंदो आहे। पंहिंजे सिहत जो ख़्यालु रखो। हिकु ॻाल्हि ॿुधायो, वक़्तु बदिलजंदो आहे या माण्हू? कंहिं इंसान जी नरमी उन जी कमज़ोरी न आहे, छो त पाणीअ खां वधीक का नरम शइ न आहे। लेकिन पाणी जी ताक़त पहाड़नि खे ज़रा ज़रा करे छॾींदी आहे। चालाक ऐं होशियारु शख़्स खे उतां ई नुक़सानु मिलंदो आहे जंहिं तरफ़ खां हू बेफ़िक्र हूंदो आहे। सुठे सां सुठा रहो, लेकिन ख़राब जे लाइ ख़राब न बणिजो, छो त अव्हां पाणीअ सां रतु साफ़ करे सघो था, पर रत सां रतु न। कंहिं सां प्यार सां मज़ाक ज़रूरु करियो, मगर कॾहिं बि कंहिं सां मज़ाक मां प्यार न करियो। गुफ़्तगू में नरमी अख़्तियार करियो, छो त लहजे जो असरु लफ़्ज़नि खां वधीक हूंदो आहे। हिकु दफ़ो ॻाल्हायल कूड़ अव्हां जे समूरी सचाईअ ते सवालिया निशान लॻाए छॾींदो आहे। जॾहिं माण्हू धार थियण जो सोचे वठंदा आहिनि त सभ खां पहिरियां उहे राब्ता घटि करे छॾींदा आहिनि। कुझु माण्हू अव्हां खे तसली ॾियण लाइ अव्हां वटि न ईंदा, बल्कि तसली करणु ईंदा आहिनि त अव्हां वाक़ई तकलीफ़ में आहियो। घणे सम्झदार ऐं घणे बेवकूफ़ में कोई फ़र्क़ु न आहे हूंदो, छो त उहे ॿई कंहिंजी न ॿुधंदा।